अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व अय्यूब इज़ नादा रब्बहु अन्नी मस्सनियद्दुर्र व अन्त अर्हमुर राहिमीन फस्तजबना लहू फकशफना मा बिही मिन दुर्रिन व आतैनाहु अहलहु व मिस्लहुम मअहुम रहमतम मिन इंदिना व ज़िक्रा लिल आबिदीन व इस्माईल व इदरीस व ذल किफ्ल कुल्लुम मिनस साबिरीन व अदखलनाहुम फी रहमतिना इन्नहुम मिनस सालिहीन व ज़न्नून इज़ ज़हब मुग़ाज़िबन फ़ज़न्न अन लन नक़दिर अलैहि फनादा फ़ी الظुलुमात अल्ला इलाहा इल्ला अन्त सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन फ़स्तजबना लहू व नज्जयनाहु मिनल ग़म्म व कज़ालिक नुंजिल मुअ्मिनीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी। अल्लाह तबारक व तआला जी मेहरबानी सां सूरत अंबिया सिपारो 17 कुछ आयतूं तिलावत कयूं आहिनि जंहिंमें अल्लाह तबारक व तआला हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत इदरीस अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं ज़ल किफ़्ल हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुख़्तसर ज़िक्र करणु फ़रमायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर खां अॻु में या दौर हलंदड़ इब्तिदा वारो अहिड़ा माण्हू बि हुआ जेके गुज़िरियल ज़माननि जे बादशाहनि जूं कहाणियूं माण्हुनि खे ॿुधाईंदा हुआ या पंहिंजे वॾनि जूं कारगुज़ारियूं ॿुधाईंदा हुआ। अल्लाह तबारक व तआला कलाम मजीद जे अंदरि बि हिकिड़ो हिसो इहो ज़िक्र करणु फ़रमायो जेके गुज़िरियल पैगंबर हुआ। इंसान खे पंहिंजे आबा अजदाद मां उस्तादनि जे उस्तादनि मां मुर्शिदनि जे मुर्शिदनि खां जेके ॻाल्हियूं इंसान ॿुधंदो आहे त उहे दिलि ते असरु थींदो आहे ऐं पंहिंजे जेके इमाम अॻुवाण हूंदा आहिनि इंसान जेके उन्हनि जी पैरवी कंदड़ हूंदा आहिनि पोइ उन्हनि जी ॻाल्हियुनि खे ॿुधी सोचे सम्झी करे उन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि।
तो अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में हिकिड़ो हिस्सो इहो भी ज़िक्र करणु फरमायो गुज़रियल नबियनि अलैहिस्सलातु वस्सलाम जा वाक़िया या वरी जेके ज़ालिम माण्हू ॾाढ वारा जबर वारा नबियनि सां मुआदो अटकायऊं उन्हनि जो भी काफ़ी वाक़ियात अल्लाह पाक ज़िक्र करणु फरमाया। ये नसीहत तौर ते हिन उम्मत जे लाइ आहिनि। फरमाए वअय्यूब इज़ नादा रब्बहू अन्नी मस्सनी अज़्ज़ुर्रु व अंत अरहमुर राहिमीन। हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह पाक जो बरगुज़ीदो बानो अल्लाह तबारक व तआला माल सां भी उनखे नवाज़णो फरमायो हो, औलाद सां भी नवाज़णो फरमायो हो। औलाद में न्याणियूं भी, पुट भी, जानवरनि में हलाल माल, उठनि जो माल, रिढनि जो माल, गऊं जो माल, बकरियुनि जो माल। मलाइकनि में चोबचोल थी वई। हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी इबादत जी साराह मलाइक भी कनि पिया। तो अल्लाह तबारक व तआला हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम के एतिरो नवाज़णो फरमायो आहे, माल दौलत एतिरो आहे, इन हूंदे भी रब जी बंदगीअ में मशगूल लॻो पियो आहे। शैतान वञी करे इहा मलाइकनि जी तारीफ़ ऐं वाखाण ॿुधी शैतान जे दिलि न सठो। जे कहिड़ीअ तरह हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम के इम्तिहान में विझां। अल्लाह पाक के अर्ज़ु करणु लॻो, ए रब अय्यूब तुंहिंजो बानो आहे, इन खे तो हर शइ सां नवाज़णो फरमायो आहे, इन जे करे तुंहिंजी बंदगी करे थो। अल्लाह तबारक व तआला फरमायसि इहा ॻाल्हि न आहे, दौलत भी मां ॾिनी थिमांसि, माल भी मां ॾिना थिमांसि, सिहत भी मां ॾिनी थिमांसि। जेकॾहिं तोखे इन ॻाल्हि में शुबो आहे त पोइ जेको तोखां वसु हले हलाए। हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम असांजो भलो बानो आहे। शैतान अची करे फ़कीराणो लिबास पाए करे, शाहन वारो लिबास पाए करे, बादशाहन वारो सुठी शिकिल वठी करे हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे आॾो अचे थो। हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे चवे थो ज़मीन जो रब मां आहियां, आसमान जो रब उहो मथियो आहे, तंहिंजे करे मां तो वटि आयो आहियां त इहा बंदगी वग़ैरह छाजे करे करें थो, बसि तो काफ़ी कई आहे। हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम चयसि तूं पक शैतान मां तोखे सुञातो आहे। शैतान वञी करे इफ़रीत जिन खे चयो त जेको हिन जो माल आहे, पोखां पलाव आहिनि, इहे साड़े तबाह करे छॾ। हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आयो, अचे ख़बर ॾिनई तूं पंहिंजे बंदगीअ में आहे, तुंहिंजो फलाणो माल समूरो रख थी वियो। जे ॾिनो भी अल्लाह हुयो, उन जे मथां वबा भी अल्लाह आंदी, तंहिंजे करे मूंखे छॾ त मां पंहिंजे रब जी बंदगी कयां। वरी शैतान आयो, जे पुट तुंहिंजा समूरा वफ़ात करे विया। शैतान छा कयो, पंहिंजे फ़रीत जिन वग़ैरहनि खे कठो करे, जाते हुन जो अहल औलाद वेठा हा, उहा छत मथां हुन जे किरायई। अल्लाह पाक हुन खे इहा इजाज़त ॾिनी, समूरा वफ़ात करे विया, शहीद थी विया। हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम वटि अचे थो। हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम साॻियो ई जवाबु ॾे थो, ॾिना भी अल्लाह हुया, घुराया भी रब, तंहिंजे करे मां पंहिंजी बंदगी न छॾींदुमि। जेके भी शयूं हुयूं समूरियूं फ़ना थी वयूं। हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे बंदगीअ में ऐं हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो ख़ानदान हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जे पासे ॾांहुं भी ऐं ॿिए नबीअ जे पासे ॾांहुं भी आहे। घरवारीअ जो नालो रहमत हुयसि, बाक़ी उहा हिकिड़ी बची, पाण खे भी कमज़ोरी थियण लॻसि। वरी शैतान वञी बारगाहीअ में अर्ज़ु कयो,
या रब तो उनखे सिहत ॾिनी आहे इन जे करे तुंहिंजी बंदगी करे थो। चए मूंखे इजाज़त ॾे। अलाह चएसि जेको तोखे वणे, तोखे इजाज़त आहे। पोइ कोढ़ जी बीमारी शैतान हज़रत अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे हईं, जिस्म सॼो खल ख़राब थी वई। पोइ मुख़्तलिफ़ कौल अचनि था, किन जो चवणु आहे तबियत खल जेका हुई उहा मले नमूने थी वई, किन जो चवणु आहे त जीत जणा पइजी विया, किन चयो आहे त कबूतर जेॾा जीत हा बदन जे अंदरि खाई करे वरी उॾरी वञनि, वरी उते अचनि। तॾहिं बि हज़रत अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम सब्र जी ज़िंदगी गुज़ारी। वल्लाहु आलम मुख़्तलिफ़ कौल आहिनि तफ़सीरनि जे अंदरि लिखियलु। पोइ जॾहिं बीमारी वधी वई, पाण ज़ईफ़ थी वियो, पोइ शैतान पाण नंढनि शैताननि खे सॾे करे मशवरो कयो, मीटिंग कोठराई शैतानी, त हज़रत अयूब कंहिं वारे में नथो अचे, छा कजे। पोइ नंढे हिकिड़े शैताननि मां कंहिं शैतान चयो त ॾाॾा, हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे तो कीअं वणु खाराए विधो। चए मां उन वक़्त में हवा जे दिलि में इहा शइ विधी। पोइ चए हाणे तो अयूब जे घर वारीअ रहमत जे दिलि में का शइ विझो त उहा पंहिंजे मुड़ुस खे तिरकाए विझंदी। आयो फ़क़ीराणी शिकिल वठी करे, चयसि त मां हकीम आहियां, तुंहिंजे मुड़ुस खे जेका तकलीफ़ आहे, कंहिं रिवायत जे अंदरि अचे थो त मूंखे सजदो करे त हू तंदुरुस्त थी वेंदो। कंहिं आलिम सवारे ॿुधायो त शैतान हुनखे चयो हीअ दवा आहे, इहा तूं पंहिंजे मुड़ुस खे खाराए। त पोइ सिर्फ़ु एतिरो चवे त मूंखे हिन दवा शफ़ा ॾिनी। इहे ॿ ॻाल्हियूं अचनि थियूं। बीबी रहमत पंहिंजे मुड़ुस वटि अचे थी, अचे अहवालु करे थी त अहिड़े शिकिल शबाहत सां मूंखे हिकु नेक मर्द मिलियो, जंहिं मूंखे ही आश कई आहे, अल्लाह पाक अव्हांखे तंदुरुस्ती ॾे, इहा शइ जेकर तव्हां कयो। हज़रत अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे घरवारीअ खे चयो त इहो शैतान आहे जेको तोखे गुमराह करे रहियो आहे, तंहिंजे करे जेकॾहिं मां तंदुरुस्त थियुसि त तोखे 100 चबुक इन्हनि लफ़्ज़नि जा हणंदुमि। औरत जेका आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हवाल शैतान, शैतान जा रस आहिनि। अलाह करे औरतूं जेकॾहिं भिटकियल आहिनि, सुधरियल न आहिनि, त पोइ खोड़ फितननि जो सबबु बणिजी सघनि थियूं। पर जेकॾहिं औरत नेक सालिह आहे त पोइ 1000 मर्द खां वधीक बहितर आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं समूरनि मुस्लमाननि औरतुनि खे अल्लाह पाक नेकोकार बणाइण फरमाए। शैतान जो इहो हीलो बि न हलियो। इन वक़्त में जॾहिं हर शइ फ़ना थी वई, पाण हज़रत अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम लाचार थी पियो, घरवारी बि अहिड़ा लफ़्ज़ चवणु लॻी। उन वक़्त में अल्लाह तबारक व तआला जे बारगाह इलाहीअ में हज़रत अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम जेके लफ़्ज़ चया, अल्लाह तबारक व तआला उन्हनि जो ज़िक्र करणु फरमायो। व अय्यूब इज़ नादा रब्बहू अन्नी मस्सनी अज़्ज़ुर्रु व अंत अरहमुर राहिमीन। ऐं अयूब जी ॻाल्हि जंहिं वक़्तु सॼाई पंहिंजे रब खे त पहुती आहे मूंखे तकलीफ़, ऐं तूं ई सभ खां वधीक रहम वारो आहीं। फस्तजबना लहू फकशफना मा बिही मिन ज़ुर्रिय्यु व आतैनाहु अहलहु व मिस्लहुम मअहुम रहमतम मिन इंदिना। हज़रत अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे सॾण जी देर रब तो फरमाए पोइ ॿुधोसीं उनखे, पोइ लाथीसूं उहा संदसि तकलीफ़ ऐं ॾिनोसूं उनखे संदसि घर ॿार ऐं ओतिरा ॿिया बि
जेके पुट रहा अल्लाह पाक वरी डबल करे ॾिनसि, जेके न्याणियूं हुयसि वरी डबल थी मिलियसि, जेके माल हुयसि अल्लाह पाक उहो डबल करे ॾिनसि। रिवायतनि जे अंदरि अचे थो 7 साल हज़रत अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां इहा तकलीफ़ तारी हुई। कंहिं रिवायतनि जे अंदरि ॿुधो वियो आहे त 40 साल। पोइ कंहिं हज़रत अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछा करणु फरमाई, ए अयूब ख़बर ॾे तुंहिंजा भला ॾींहं कहिड़ा गुज़रिया। हज़रत अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मुंहिंजा भला ॾींहं उहे गुज़रिया जेके मुंहिंजे बीमारीअ वारा हा, तकलीफ़ वारा हा। पुछण वारे पुछा कई, अर्ज़ु कयो, ए अयूब उन में त हर शइ तोखां बेज़ार थी वई, पंहिंजो औलाद माल वग़ैरह तोखां हलाकु थी वियो, मिट माइट तोखां बेज़ार थी विया, इहे ॾींहं तुंहिंजा भला कीअं थिया। हज़रत अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम जवाब में फरमायो, जॾहिं हर शइ मूंखां वई हली, मिट माइट छॾे विया, अल्लाह तबारक व तआला मूंखां पुछा करणु फरमाईंदो, अयूब तुंहिंजो छा हाल आहे। उन वक़्त में जेको रब जे कलाम में मूंखे मज़ो ईंदो हो, उन कलाम खां बाद मूंखे कंहिं बि शइ में मज़ो नथो अचे। अल्लाह जे तरफ़ रुजू हज़रत अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम थियो ऐं सिफ़तूं बयानु करणु फरमाई त वॾे रहम करण वारो तूं ई आहीं। अल्लाह पाक खे रहम अची वियो जो उन जे दुआ खे क़बूल करणु फरमायईं। हुकुम करणु फरमायसि, ए अयूब पंहिंजी खुड़ी हण, पंहिंजे पेर जी खुड़ी हणणु फरमायईं। उन मां चिश्मो पाणी ज़ाहिर थियो। अल्लाह तबारक व तआला फरमायो, ए अयूब इहो पाणी तूं पंहिंजे जान ते हार। जॾहिं हज़रत अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम उहो पाणी पंहिंजे जान ते हारे थो, जेका बि जिस्मानी ज़ाहिरी तकलीफ़ हुई उहा समूरी ख़तम थी वई, खलनि जहिड़ी बणिजी वई, नौजवान बणिजी वियो। अल्लाह पाक फरमायोसि, इहा ॿी लत वरी ज़मीन ते हण, जॾहिं जेको उन मां चिश्मो ज़ाहिर थियो, अल्लाह जे तरफ़ां हुकुम थियसि त इन मां पाणी पी, त जेके तुंहिंजे अंदर वारियूं बीमारियूं आहिनि मां उन्हनि खां तोखे शफ़ा ॾियां। हज़रत अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम ईअं तंदुरुस्त थी वियो। अल्लाह पाक हर शइ वरी वापसि कराए ॾिनी। फरमायईं त इहो असांजे बाननि मां हो, व ज़िक्रा लिल आबिदीन, ऐं इहा नसीहत बाननि लाइ आहे जेके क़यामत ताईं असांजा बाना थी रहंदा। व इस्माईल व इदरीस व ज़ल किफ़्ल कुल्लुम मिनस साबिरीन। अल्लाह पाक फरमाए थो, हज़रत इस्माईल ऐं हज़रत इदरीस इहे बि असांजे बाननि मां थी गुज़रिया। हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम बि इम्तिहान में पास थियो। जो अबे मशवरो करे थो, ए पुट मां तोखे ख्वाब में ॾिसां थो तो ज़बह कयां। या अबत फ़अल मा तुमर सतजिदुनी इंशा अल्लाहु मिनस साबिरीन। पुट जवाब ॾिनो, ए अबा जेको तोखे करिणो आहे सो करे ॾे, इंशाअल्लाह तूं मूंखे सब्र कंदड़नि मां लहंदे। हज़रत इदरीस अलैहिस्सलातु वस्सलाम भी अल्लाह पाक फरमाए थो उहो बि वाइदनि खे सचे कंदड़ हुयो ऐं सब्र कंदड़ हो। ज़ल किफ़्ल इहो बि रिवायतनि जे अंदरि अचे थो त नेक सालनि बाननि मां हो। कंहिं रिवायत में अचे थो पैगम्बर हो। हज़रत यसा पैगम्बर हो। उन आख़िरी वक़्त में पंहिंजे कचहरीअ जे वेहंदड़नि खे चयो त मुंहिंजो आख़िरी वक़्तु आहे, तव्हां मां जेको घुरे त मां हुनखे पंहिंजो ख़लीफ़ो मुक़ररु कयां, पर उन जे मथां कुझु ॻाल्हियूं लाज़िम थींदियूं। उन्हनि में हिकिड़ो त अदल इंसाफ़ कंदो, ॿियो त कावड़ असुली न कंदो। हिकिड़े ॾींहुं बि इहो ऐलान कयईं, ॿिए ॾींहुं बि, टे ॾींहुं बि। पोइ ज़ल किफ़िल चयो त मां इहो कमु कंदुमि। शैतान जॾहिं इन जे मथां वरी संभाल आई त सुहिणी शिकिल वठी करे दरवाज़े ते आयो। दरवाज़ो खड़कायईं ऐं ज़ल किफ़िल जी आदत इहा हुई त सॼी राति बंदगी इबादत कंदो हो ऐं ॾींहं जो रोज़ो रखंदो हो। उन जो वक़्तु मुक़ररु हुयो आराम करण जो। शैतान कावड़ ॼाणाइण जे लाइ हज़रत ज़ल किफ़िल वटि उन वक़्त में आयो जॾहिं हुन जे आराम जो वक़्तु हो। हिकिड़े ॾींहुं आयो त मां मज़लूम शख़्स आहियां,
फलाणा फलाणा माण्हू मुंहिंजे मथां ज़ुल्म कनि था, तंहिंजे करे मुंहिंजो फ़ैसिलो कयो। ज़ुल्किफ़िल उनखे चयो त सुभाणे तूं हिन टेम ते उन्हनि खे वठी अचिजांइ। ईअं घणो वक़्तु ॻाल्हियुनि में गुज़ारे करे हिन जो निंड जो वक़्तु ज़ाया करे छॾियईं। वरी ॿियो ॾींहुं थियो, शैतान साॻियो ई वक़्तु वठी करे आयो। ज़ुल्किफ़िल चयसि त मां तोखे चयो हो त उन्हनि खे वठी अचिजांइ, चए साईं हू मूंसां आया ई कोन। टियों ॾींहुं जॾहिं थियो, ज़ुल्किफ़िल जे आराम जो वक़्तु हो, पंहिंजे दरबारनि खे चई छॾियईं त केरु बि माण्हू अचे, मूंखे निंड जी काफ़ी ज़रूरत आहे, तंहिंजे करे मूंखे न उथारिजो। कुझु वक़्त खां बाद में टे ॾींहं बि साॻियो ई शैतान सुहिणी शिकिल वठी करे फ़क़ीराणी अचे थो त मूंसां ज़ुल्म थियलु आहे, मूंखे छॾियो त मां बादशाह वटि वञा। चए बादशाह मनो कई आहे त कंहिंखे बि हेॾे न छॾियो। पोइ ॾिठईं त हिकिड़ो सन्हो सोराख़ हो। शैतान उन मां अंदरि वियो, पंहिंजी शिकिल मटाए करे वञी निंड मां जाॻायईंसि। ॾिठईं त साॻियो ई माण्हू आहे, पर जेका हज़रत यस उनखे वसियत कई हुई त कावड़ कॾहिं न कजांइ, कावड़ जे मथां पाण खे कंट्रोल रखिजांइ। ज़ुल्किफ़िल तबियत आहे, इंसानी फितरती शइ आहे, पर उहा पैगंबर जी नसीहत यादि करे पंहिंजे कावड़ खे खाई वियो। हुन चयसि त पक तूं शैतान आहीं, 2 ॾींहं तोखे थिया आहिनि साॻे वक़्त ते अचें थो जंहिंखां मां तोखे झलियां थो। हाणे दरवाज़ा बंदि आहिनि त तूं अंदरि आयो आहीं। पहिरियों हुन शैतान चयसि त मां अलाह जे तरफ़ां तोॾे आयो आहियां, ही पैगाम खणी करे। ॾिसण सां ई हुन चयसि त तूं पक शैतान आहीं। अल्लाह पाक ज़ुल्किफ़िल खे बि शैतान जे शर खां बचायो। अल्लाह पाक फरमायो कुल्लुम मिन साबिरीन, इहे समूरा सब्र वारा हा। वअदख़लनाहुम फ़ी रहमतिना, ऐं दाख़िल कयोसीं उन्हनि खे पंहिंजे रहमत में। इन्नहुम मिनस्सालिहीन, बेशक इहो हा बलारनि मां। वज़न्नून इज़ ज़हब मुग़ाज़िबन फ़ज़न्न अन लन नक़दिर अलैहि फ़नादा फ़िज़्ज़ुलुमात अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़्ज़ालिमीन। अल्लाह तबारक व तआला चौथे नबीअ जो ज़िक्र करणु फरमायो, जंहिंखे मसीह जे साहिब चयो वियो। हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम, अल्लाह पाक उनखे बि हिकिड़े क़ौम जे तरफ़ नबी बणाए करे मोकिलणु फरमायो हो। पोइ जॾहिं उहा क़ौम हद खां लंघे वई, नबीअ जो चवणु न वरितऊं, हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे हुकुम खां सवाइ उन क़ौम खे छॾे करे ॿाहिरि निकितो त हाणे हिन जे मथां अनक़रीब अज़ाब अचण वारो आहे, तंहिंजे करे मां टरी वञा। ॻोठ वारनि में के सम्झू माण्हू हा, उन्हनि चयो पैगंबर जंहिं बि क़ौम मां निकिरी वियो आहे उन जे मथां अज़ाब आयो आहे, तंहिंजे करे हाणे तौबा ताइब थियो, अल्लाह को रहम करे, न त हाणे ॻोठ ई न बचंदो, क़ौम ई न बचंदी। उन्हनि समूरनि निकिरी करे कंहिं मैदान ते अल्लाह खे ॿाॾायो, नंढा वॾा जानवर वग़ैरह उहे वठी करे, पोढ़ा नौजवान औरतूं ॿार समूरनि जॾहिं रब खे पुकारियो, अल्लाह पाक उन जे तौबा खे क़बूल करणु फरमायो। हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम दरिया ते अचे थो, कपर ते बीहे थो। पोइ ॿेड़ीअ वारो आहे, ॿेड़ीअ में सुवार थी करे हलणु लॻनि था। हलंदे हलंदे ओचिते तूफ़ान अचे थो, ॿेड़ी ॿुॾणु लॻे थी। चयूं त हाणे वज़न वधी वियो आहे। उन्हनि मां कंहिं माण्हूअ चयो त असांजे ॿेड़े में हिकिड़ो उहो सुवार आहे जेको मालिक जे इजाज़त खां सवाइ सुवार थियो आहे। कंहिं रिवायत में अचे थो, चयूं त हिकिड़ो माण्हू को लहे, चयूं कुणो विझो, कुणो विधऊं त हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम जो हिकु दफ़ो, ॿियो दफ़ो, टियों दफ़ो। ॿेड़ीअ वारा चवनि पिया हाणे हसीन जमील खे कीअं दरिया जे अंदरि उछलायूं। हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम सम्झी वियो त मुंहिंजे करे इहा आफ़त इन्हनि में आई आहे, तंहिंजे करे हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम दरिया में पाण ई टपो ॾियणु फरमायो। अल्लाह तबारक व तआला मसीह खे हुकुम करणु फरमायो, ए मसीह मुंहिंजो बानो अचई थो, इनखे पंहिंजे पेट जे अंदरि रखिजांइ। पोइ मुख़्तलिफ़ रिवायतूं अचनि थियूं,
40 ॾींहं 40 महीना या 40 साल, वल्लाहु आलम केतिरो बि वक़्तु आहे उहो क़ुरान में सराहत न आहे। हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम मछीअ जे पेट में हो, हलंदे हलंदे अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां जॾहिं महिरबानी थी त ही अल्फाज़ हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम मछीअ जे पेट में चया, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। तुंहिंजी ज़ात पाक आहे, न आहे कोई इबादत जे लाइक़ु मगर तूं, तुंहिंजी ज़ात पाक आहे, मां बेइंसाफ़नि मां आहियां। अल्लाह तबारक व तआला फरमायो, व इन यूनुस लमिनल मुरसलीन इज़ अबक़ा इलल फुल्किल मशहून फसाहम फकान मिनल मुदहज़ीन फल्तक़महुल हुत वहुव मुलीम फलौला अन्नहु कान मिनल मुसब्बिहीन ललबिस फ़ी बत्निही इला यौमि युबअसून। जेकॾहिं हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम इहे लफ़्ज़ न चवे हा त क़यामत जे ॾींहं ताईं मछीअ जे पेट में मां उनखे रहायां हा, पर अल्लाह पाक खे इहे लफ़्ज़ पंहिंजे तौहीद वारा एॾा वणी विया जो समूरनि मददगारनि उन जी मदद न पिया करे सघनि सवाइ अल्लाह जे। पोइ अल्लाह खे पंहिंजे तौहीद वारी सिफ़त बयानु करे पाण खे नाइंसाफ़ ज़िक्र करे हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम इहो ज़िक्र करणु फरमायो। अल्लाह पाक जे ज़ात खे रहम अची वियो, मछीअ खे हुकुम थियो, ए मछी हज़रत यूनुस खे हाणे ॿाहिरि पंहिंजे वात मां कढ। हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम खे मछीअ ॿाहिरि कढियो। उलमा किराम बुज़ुर्गान दीन जो इहो आज़मायल अमल आहे। कंहिं बि ॾुखे वक़्त में जेके मुस्लमान मर्द ऐं औरतूं इन विर्द खे आम कंदा, लखु कढंदा, अल्लाह तबारक व तआला मुसीबतूं टारणु फरमाईंदो आहे। अॻिते रब साईं फरमायो, फस्तजबना लहू व नज्जयनाहु मिनल ग़म। पोइ सॾु ॿुधोसूं उनजो ऐं छॾायोसूं उनखे ग़म खां, यानी हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम खे इन ग़म मां ॾुख मां असां छुटकारो ॾिनोसीं। आख़िर में अल्लाह पाक क़यामत ताईं ईंदड़ मोमिननि जे लाइ ख़ुशख़बरी ज़िक्र करणु फरमाए थो, वकज़ालिक नुंजिल मुमिनीन। अहिड़ी रीति छॾाईंदा आहियूं मोमिननि खे ॾुखियनि मामलात मां। अल्लाह पाक फरमाए थो असां मोमिननि खे बि ईअं ई छॾाईंदा आहियूं, पर शर्त आहे त उहे मोमिननि वारे सिफ़तुनि ते रहनि। अल्लाह पाक खां पुछा कयूं त रब साईं उहे मोमिन कहिड़ा आहिनि? अल्लाह पाक क़ुरान पाक में बयानु करणु फरमायो, इन्नमल मोमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु। मोमिन उहे आहिनि जॾहिं उन जे आॾो अल्लाह जो बयानु कयो वञे, रब जी वहदानियत बयानु कई वञे त उन जूं दिलियूं ॾकी वञनि। अल्लाह जे नाफ़रमाननि जो जॾहिं उन जे आॾो बयानु कयो वञे त उन्हनि सां कहिड़ा करतूत थिया, कहिड़ियूं उन जे मथां मुसीबतूं आयूं त मोमिन जी दिलि ॾकी वेंदी। इहा मोमिन जी पहिरीं निशानी। जॾहिं अल्लाह जूं आयतूं ऐं निशानियूं पढ़ियूं वेंदियूं, ॿुधायूं वेंदियूं त उन्हनि जो ईमान वधंदो। अल्लज़ीना युक़ीमून अस्सलात, ऐं उहे निमाज़ खे क़ाइमु कंदा, व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, ऐं जेको असां उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो आहे उन मां ख़र्च बि कंदा। अल्लाह पाक फरमाए थो, उलाइक हुमुल मोमिनून हक़्क़ा। इहे मोमिन पक्का ऐं सचा आहिनि, इन्हनि जे लाइ बख़्शिश बि आहे त रिज़्क़ बि आहे। हाणे असां पाण में ॾिसूं त मोमिननि वारियूं सिफ़तूं असां में कहिड़ियूं आहिनि। अल्लाह जे कहारियत जी ॿुधी करे असांजे दिलि में केतिरी ख़शियत पैदा थिए थी, केतिरी असांजी दिलि ॾकी वञे थी। मोमिन जो शान इहो आहे त पंहिंजे गुनाहनि खे यादि करे अल्लाह जे आॾो गिड़गिड़ाए रोए। पोइ जॾहिं बानो रब जे आॾो गिड़गिड़ाईंदो आहे, रोईंदो आहे, पंहिंजे अखियुनि मां पाणी वहाईंदो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो,
जेको अखि मां पाणी गरम निकिरी करे उन जे गलनि ते पवे थो, अल्लाह पाक इन गलनि जे मथां मुंहं जे मथां जहन्नम जे बाहि खे हराम करणु फरमाए थो। रब साईं खां दुआ आहे त रब साईं तव्हां असांखे सची तौबा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। त छो टिकारो इन में ई आहे त जॾहिं अल्लाह जे आॾो गिड़गिड़ाईंदासीं, तौबा ताइब थींदासीं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी कंदासीं, 5 वक़्त निमाज़ पाबंदीअ सां पढ़ंदासीं, जेको अल्लाह पाक माल ॾिनो आहे उहो माल रब जे रज़ा जे ख़ातिर ख़र्चु कंदासीं ऐं रब ते तवक्कल कंदासीं। भरजलो उहो ई हिकिड़ो अल्लाह आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जॾहिं बाहि जे अंदरि ज़ालिमनि तयारु करे उछलण जी तयारी कई, हर शइ मां दाह निकिरी वियूं, अल्लाह खे समूरियूं शयूं अर्ज़ु करणु लॻियूं त रब तुंहिंजो ख़लील बाहि में विधो वञे थो। अल्लाह पाक फरमायो जेकॾहिं तव्हां खां मदद घुरे त उनजी वञी कयो। पोइ हवाए वारो मलाइको बि आयो, ॿियो बि आयो, मींहं वारो बि आयो, हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम बि आयो। अचे चयईं त इब्राहिम रब खां घुरे छो नथो त रब तुंहिंजी मदद करे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ए जिब्राईल अल्लाह मूंखे ॾिसे थो त मूंसां ज़ालिम छा करे रहिया आहिनि, तंहिंजे करे जंहिं ॻाल्हि में रब राज़ी आहे मां ख़लील इब्राहिम बि उन ॻाल्हि में राज़ी आहियां। जे रब पसंदि करे थो त इब्राहिम सड़े मुंहिंजे तौहीद जे करे, पैगाम ॿुधाइण जे करे, त मूंखे इहा शइ पसंदि आहे। एॾो आड़ाव तयारु कयो वियो जो मथां बि पखी गुज़र न पिया करे सघनि। पोइ हिकिड़ी पींघ ठाहे करे उन ते ॿधी करे लोॾे लोॾे करे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे बाहि जे अंदरि उछलायूं। अल्लाह पाक हुकुम करणु फरमायो, या नार कुनी बरदम व सलामा, ए बाहि थधी थी वञ सलामतीअ वारी। मुफ़सिरीन लिखियो आहे जेकॾहिं अल्लाह पाक सलामनि जो लफ़्ज़ ज़िक्र न करे हा त क़यामत ताईं बाहि वरी तेज़ाब छॾे वञे हा। इन जे करे अल्लाह पाक फरमाए सलामतीअ वारी थधी थी वञ, न गरम न थधी, तव्हां त मुंहिंजे ख़लील खे काई तकलीफ़ न थिए। निमरूद मथां ॾिठो त हेॾो काठियूं असां ख़र्चु कयूंसीं, सॼे अवाम पंहिंजे मज़दूरीअ मां काठियूं वठी करे इहो कमु कयो ऐं इब्राहिम वेठो आराम सां वेठो फल थो खाए। पोइ जॾहिं ॾींहं गुज़रिया, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आयो, इब्राहिम तोखे बाहि तो ई न ॾिनो, चए रब मुंहिंजी हिफ़ाज़त कई। चए पोइ मां हाणे कुझु क़ुर्बानी थो करे गऊं जी या उठ आहिनि। पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम चए त जेकॾहिं अल्लाह ते ईमान आणे करे रब जे नाले ते तूं क़ुर्बानी कंदे त तुंहिंजी क़बूल आहे, बाक़ी न त तोखे सवाबु कुझु ई न मिलंदो। हुन चयो मां ईमान कोन आणींदुमि, बाक़ी तुंहिंजे रब जे नाले ते मां इहा शइ ज़रूरु क़ुर्बान कंदुमि। पोइ तफ़सीर वारो लिखे थो त उन इहा शइ क़ुर्बान कई, पर इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम चयो ईमान खां सवाइ तुंहिंजो कुझु बि अमल आख़िरत में तोखे नतीजो फल न मिलंदो। त ईमान जे करे दुनिया में बि अल्लाह पाक छुटकारो ॾींदो, आख़िरत में बि उनजो अजुरु ॾींदो। ख़ुलासो इहो आहे त अल्लाह पाक जे आॾो गिड़गिड़ायो वञे, अल्लाह जे आॾो आहुज़ारी कयूं त रब साईं मुसीबतूं दुनिया जूं आख़िरत जूं माफ़ु करणु फरमाए। व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। आमीन। रब्बना आतिना फिद्दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन्नार। रब्बना इग़फिर लना व लिइख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। अल्लाहुम्मा इग़फिर जमील मुमिनीन वल मुमिनात वल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल अहया वल ममात या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका नस्तगीस। हस्बुनल्लाहु व निअमल वकील व निअमल मौला व निअमन नसीर। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। ला इलाहा